ये तो आज मौजूद है जाम साहब स्वास्थ्य प्रोग्राम में जिते 5 ॾींहनि खां 5 साल पहिरियों दरबदर आहिनि जिते न ज़िले इंतज़ामिया तरफ़ां कोई पाणी जो बंदोबस्तु कयो वियो आहे। अचो त वधीक पुछो वधीक छा चवणो आहे। गोलाइंदे नीडे दे पैसे नीडे बच्चे छोड़ांदियूं गरीब माण्हू करे दे किराए कर भाड़े करांदियूं टाटा ॾींहं असां को रोलाइंदे 500 रुपया गाॾी वाला गिनते नीकू मजूरी दे दी में आंदे नहीं है तो मुफ्त को नहीं आंदे असां गरीब रोज रोज त केर किराए करावे नीडे बच्चे घर छोड़ांदियूं उनकी टेंशन थी है सब बतायूं चाहती है सब पैसे नहीं मिलते या इते भी पैसा ही नथा मिलनि तसा बुखा इते भी टड़पी मोटा था वञूं ठला छोकरा छाजे पैसा त मिलिया वञनि नथा थे गरीब आहियूं असां मिसकीन आहियूं सफ़ा मज़ूर माण्हू आहियूं छाजे करे पैसा नथा मिलनि असां टड़पी भी 3 ॾींहं मोटा था वञूं छो छाजे करे छा मसलो आहे मैंने जिया कर दे पानी बंद मिले मैंने वञू था किराओ कई था पैसा कोन था मिलनि किन मला दी बुकी वञू था घर पैसा कोन था मिलनि असांखे 3 ॾींहं एतिरो पैसो कोन्हे पाणी पीऊं असां अचूं वञूं था रोज़ पंजो ॾींहं जाम साहब असांखे दलील करे मारियो आहे छा असांखे कमकार कोन्हे हा 12,000 आया आहिनि अॼु पंजो ॾींहं अॼु अचो सुभाणे अचो विहारे शाम जो असांखे वापसि कंदा चकर पोइ हिननि जो अलाए छा अलाए पैसनि जो चकर अथनि अलाए छा जो चकर अथनि असांखे हिन दलील करे मारियो आहे। हुनजो चवण त असां 5 ॾींहनि खां दरबदर आहियूं असांखे पैसा न मिली रहिया आहिनि हुन करे MNN TV News